मुहब मुईअ जे घर आयो मेंदड़ी मुंहुं अची लायो। नाज़रीन, असां हाणे शिकारपुर जे लोडरा भरिसां दरगाह ॿुढल फ़क़ीर ते मौजूदु आहियूं ऐं ॿुढल फ़क़ीर जे दरगाह जा जेके सूफ़ी रागी आहिनि, जेके सुंग जे अंदाज़ में काफ़ी वक़्त खां ॻाईंदा पिया अचनि, हाणे असां उन सां कचहरी कंदासीं ऐं सूफ़ी ॿुढल फ़क़ीर जूं काफ़ियूं उन खां ॿुधंदासीं कोर्स जे अंदाज़ में बि। ऐं अचो त नाज़रीन खे दरगाह ॿुढल फ़क़ीर जा सूफ़ी फ़नकार जेके आहिनि से ॿुधायूं। हिन खां राति रुसी विया, अला हिन खां राति रुसी विया, करे ॾेर ॾमल सातऊं थी पहिरीं पंध पई ॿधी सिक समर, कुलंदी वञे के चॾे लायूं धुम धचर रेलिया रोई रत जा कहीं पानी कुल पत्थर, वो भी दुस पाजावर बुढ़ल बोड़ी दस बनकार में बेड़ी हबारो चलने हुन घुम दे कया घूर, ओ नुखो डेर करे वैसे मारी तहमद कूर, सिकत सावल यार जे कैसे अंदर मंझ अंगूर, ओ थीरा थी रब गफूर हिन खे पुनल में जे पंध में अला वारे वञा घोरे मिलू मुजा जानी, आवारे वञा घोरे मिलू मुजा जानी, आवारे वञा घोरे मिलू मुजा जानी, तू यार मन ठार मां तुझी बानी, आहे नूर तू हजूर कोने तुझो सानी, आवारे वञा घोरे मिलू मुजा जानी, आवारे वञा घोरे मिलू मुजा जानी, तू यार मन ठार मां तुझी बानी, आहे नूर तू हजूर कोने तुझो सानी, छाती पायल मनाए छाती पायल मनाए, फसाई सुन यार माखे हाथी यार माखे, रमज़ान लाई हाथी यार माखे, आना माती पुछा पांदी लम ढोलन लाई, सुन यार माखे हाथी यार माखे। बुठल चवे यार कने वपिरी बिन दे छन माण्हू थी सियाणू वठी नाल नींदे, हिकु भेरो करे थोरो बनी गोली गॾींदे, कने वपिरी बिन दे मुर्शिद चवे यार, छन माण्हू थी सियाणू वठी नाल नींदे, हिकु भेरो करे थोरो बनी गोली गॾींदे, मिल हाणे रब जाने मिल हाणे रब जाने, सुन यार माखे हाथी यार माखे, रमज़ान लाई हाथी यार माखे, पांदी लम ढोलन लाई, सुन यार माखे हाथी यार माखे, सारा या सचो धनी सारा या सचो धनी, जको काजर करम कंदो, सैयद आहे सोणो जंहिंजो तजलो नूर संधो, मजू माण्हुनि जूं अचे मोहम्मद में दीदो, हिननि सां हलंदो ॿुढल ॾेई पांज पना, वो यार मैंने घर आया है जे दिल दा दौर कराया है, वो दिल दा दौर कराया है, ओ
जह दिल दा दौर कराया है वो दिल दा दौर कराया है जय वो दिल दा दौर कराया है ओ यार मेरे घर आया है जय दिल दा दौर कराया ओ यार मेरे घर आया है जय दिल दा दौर कराया है वो दिल दा दौर कराया है दिल दा दौर कराया है दिल दा दौर कराया है जय वो दिल दा दौर कराया है ओ यार मेरे घर आया है दिल दा दौर कराया है ओ यार मेरे घर आया है जय दिल दा दौर कराया है यार असां खां धार नथी दो नाल निमाणी गॾु गॾींदो ओ यार असां खां धार नथी दो नाल निमाणी गॾु गॾींदो यार असां खां धार नथी दो नाल निमाणी गॾु गॾींदो ईअं असांखे कीन छॾींदो असांखे कीन छॾींदो ईअं असांखे कीन छॾींदो जंहिं वो बारी बार सिर चाया है ओ यार मेरे घर आया है जय दिल दा दौर कराया ओ यार मेरे घर आया है दिल दा दौर कराया है यार बुढ़ल खे रमज़ान लाई पंहिंजे अचण जी कयईं का भलाई यार बुढ़ल खे रमज़ान लाई पंहिंजे अचण जी कयईं का भलाई तुंहिंजे बुढ़ल खे रमज़ान लाई पंहिंजे अचण जी कई का भलाई तुंहिंजे मिलण ॾे सिकड़ी सदाई तुंहिंजे मिलण रे सिकड़ी सदा हा तुंहिंजे मिलण ॾे सिकड़ी जंहिं प्याला खूब पिलाया है ओ यार मेरे घर आया है दिल दा दौर कराया ओ यार मेरे घर आया है जय दिल दा दौर कराया मोहम्मद अनवर सोलंकी साहब तव्हां कहिड़े वक़्त खां वठी ॻायो था ऐं ॿुॾल फ़क़ीर घणे वक़्त खां ॻायो था सोणा नंढड़े लाइ खां वठी हिते ईंदा हुआसीं फ़क़ीर ॻाईंदा ॿुधंदा हुआसीं असांखे पोइ इश्क जाॻियो मुर्शिद ड्यूटी में आयासीं पोइ उतां खां नंढे लाइ खां वठी इहा ड्यूटी असांखे अलाह नसीब कई आहे हिन महिल ताईं ॻाईंदा था अचूं अलाह कंदो अॻु में ज़िंदगी रही त पोइ बि ॻाईंदा रहंदासीं हीउ जेको अॼु तव्हां राग नाज़रीन खे ॿुधायो आहे उहे टई फ़नकार तव्हां सूफ़ी ॻायो था छा गॾु ई ॻाईंदा हो या जुदा जुदा बि ॻाईंदा हो सोणा असां गॾु बि ॻाईंदा आहियूं किथे जुदा बि ॻाईंदा आहियूं आज़ादु फ़क़ीर कमल जुदा ॻाईंदो आहे कमल सुंग जी सूरत में भेटाई साईं ते सचल साईं ते कलंदर ते स्टेज ते उते गॾु सुंग में ॻाईंदा आहियूं दरगाह पंहिंजी ते मेले जे मौक़े में बि सुंग में ॻाईंदा आहियूं गॾिजी ॿुॾल फ़क़ीर ते अहिड़ो को वार आहे जेको मुक़ररु थियल हर महीने जे ते राग विराग थिए हा साईं पहिरें जुमेरात महीने जो पहिरियों चंड जेको थींदो आहे पहिरीं जुमेरात सॼी राति विराग सॼी राति हलंदो आहे सुबुह ताईं सॼी राति फ़ुकरा जाम हूंदी आहे ॿिया फ़नकार बि ईंदा आहिनि ॿिया बि खोड़ फ़नकार ईंदा आहिनि खोड़ आहिनि असांजे पासे जा फ़क़ीर उहे सभु ईंदा आहिनि पहिरीं जुमेरात सॼे फ़ुकरा जी गॾिजाणी थींदी आहे हुते किथां खां ईंदा आहिनि उहे फ़नकार? जैकंबाद खां कंदकोट खां सखर खां शिकारपुर खां कराची खां बि ईंदा आहिनि हा अलाह जी महिरबानी आहे ॿुॾल साईं ते जुमेरात सभु गॾु भाऊं अचे छा भला जेतिरो अॻे वक़्त में फ़क़ीरनि सूफ़ी बुज़ुर्गनि खे ॻायो ऐं ॿुधो वेंदो हो छा हींअर बि एतिरी मोट आहे जेका नई टही आहे अॼुकल्ह वारी सुणा अॼुकल्ह वारी हाणे उहो शौर वरी पैदा थियो आहे वरी हले पियो हाणे अलाह कंदो त अॻिते बि सुठी मोट मिलंदी अॻिते बि सुठो जहान हलंदो
अॻे सुठो अॻे सूफ़ी फ़क़ीर ॻाईंदा माण्हू वजद में अची वेंदा ॾाढा, पर हाणे अलाह जी महिरबानी आहे हाणे बि जिथे वञूं था जिथे ॿुढल साईं जी दुआ सां सुठी मोट थी मिले। आजा थियल उम्मीद सजण मुंहिंजा सुपरी ॾिनाऊं ॾुखीअ खे ख़ुशीअ जी तखरीद ॾिनाऊं ॾुखीअ खे ख़ुशीअ जी तखरीद सांझ थी अॼु त शहीद जो पिरी पे ही आई आया आ सचिया आया आ सचिया में मुंहिंजा ॿारो चाट भोर में पसी पहर पुनू असी नसीने लठरा तूं दर विसरियाम अॼु सुखनि शाखूं कढियूं मची हो में दड़ी मुँह मची लायो ही भेण मोहब मुझे जे घर आयो मोहब मुझे घर आयो दड़ी मुँह मची लायो ही भेण दड़ी मुँह मची हो में दड़ी मुँह मची लायो हे भेण मोहब मुझे जे घर आयो मोहब मुझे जे घर आयो। हार सिंगार सर तू करियो 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 सुरही से जब छायो नी भेनर सुरही से जब छायो दे भेनर मोह मुझे दे घर आयो मैं दड़ी मुँह मची हो मैं दड़ी मुँह मची लायो रे भेण मोह मुझे जे घर आयो मुझे जे घर आयो। अंगण बुढ़ल जे ईद जे थियरी अंगण मुर्शिद जे ईद जे थियरी अंगण ईद जे थियरी अंगण मुर्शिद जे ईद जे थियरी पिरियन पान पसायो नी भेण मोह बुझे जे घर आयो मैं दड़ी मुँह मची लायो नी भेनर मैं दड़ी मुँह मची लायो नी भेनर मुझे जे घर आयो दोस्त मुझे जे घर आज़ाद साईं तव्हां घणे वक़्त खां ॻायो था? मुंहिंजा माउ साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम मुंहिंजी उमिरि जेका आहे 53 साल आहे। मां 13 सालनि जो आहियां त हिन दरगाह ते जॾहिं मूं आयुसि मेले ते हज़रत शहनशाह ॿुढल साईं जे मेले ते मुंहिंजो मुर्शिद हादी पाक जंहिंजो मां दस्तबे थियलुमि मस्त बाबा साईं जो उनखे स्टेज ते ॾिठुमि। उस्ताद कमाल फ़क़ीर हुयो, अब्दुल मजीद फ़क़ीर हुयो, उस्ताद शमन फ़क़ीर हुयो, मां उनजो शागिर्दु आहियां उस्ताद शमन फ़क़ीर सूमरो। ऐं उनखां अलावा ॿिया बि फ़क़ीर हुया, गाज़ी फ़क़ीर हुयो, हातिम फ़क़ीर हुयो, उस्ताद कमाल फ़क़ीर। हीअं सुंग जी सूरत में जॾहिं बीठा गेड़ू मां उन्हनि खे वेस ॾिठुमि।
उन्हनि जी मोहबत ॾिठुमि ऐं साईं जन जो फ़ुकरा सां प्यारु ॾिठुमि। साईं मस्त बाबा जो जेको सनावला साईं जो बाबो हुयो, मुंहिंजो मुर्शिद हुयो। मुंहिंजी दिलि उते एतिरी मुतमिन थी, मुंहिंजी दिलि खे एतिरी ख़ुशी थी। मां 13 सालनि जो चवां पियो त मां बि फ़क़ीरनि सां गॾिजी करे ईअं ॻायां ऐं साईं जो तालिब थियां, साईं जो दस्तबैद थियां। ऐं बाबू साईं बि उते मौजूदु हुयो। जॾहिं साईं मस्त बाबा स्टेज ते वेंदा त बाबू साईं बि उन्हनि साईं जो जेको हींअर गादी नशीन आहे ॿुढल साईं जो अब्दुल गफ़ार उर्फ़ बाबू साईं। उन खां पोइ बसि थोरे अरसे में ई मां पंहिंजो जेको कारोबार हो, अल्लाह जी महिरबानी आहे, ज़मीन बि आहे, पढ़ंदो बि हुयुसि, मुंहिंजो सॼो ध्यानु हिन वैराग ॾे थी वियो। पोइ मां जॾहिं हिन फ़न में हिते आयुसि 13 सालनि जो हुयुसि त 40 साल इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे। हीअ मुंहिंजा उस्ताद बि थियनि, ॿाहिरि बि थियनि, हिकु उस्ताद जा शागिर्द आहियूं, गॾु रहिया आहियूं। तव्हां वॾड़ा हो, दुआ कयो ॿुढल साईं जे सदिके जेसिताईं ज़िंदा आहियूं त असां गॾु ई हुजूं। हिन दरगाह ते असांखे वधि में वधि प्यारु मिलियो ऐं सूफ़ी कलाम जो शौक़ु थियो, वैराग मिलियो। ॿियनि दरगाहनि ते बि वेंदा आहियूं ॿुढल साईं जे सदिके, छो जो उहे घुराईंदा बि आहिनि। पूरी दुनिया घुमूं था पिया। वधि में वधि जेको मज़ो आहे सूफ़ी रंग में आहे, मोहबत में मज़ो आहे। अजीब सजन दे अला गुर किते दिल घाया मैं पाया, हिक करण सिंगार अजायब दूझा रग रलाया मैं पाया। क्या आँखां मैं सब तुसाने शम्स कमर शर्माया मैं पाया। मस्त मुकीबन हाथी साध सुखन समझाया मैं पाया। कला तू इश्क खोलियूं अकेली कयो निर्वार, ओ आयुस अब्दियत ओले ॾिठुम पंहिंजो इसरार। लछम बराक बि कॾहिं न सॾायम मशाइकी मुहदार, ओ समन सारो इसरार आहे आदम अंदर में अल्लाह। साईं जीअं त हीअ काफ़ी आहे शहनशाह ॿुढल साईं जो पोटो बहरल साईं जी शाइरी आहे। वो बेताब बिरह कीता, वो बेताब बिरह कीता, बेताब बिरह कीता दिल चैन ना यारा में हरदम सुला में जालन कह बेताब बिरह कीता, बेताब दिल चैन नारा में हरदम सुला में जालन कह मराना काम कह मराना काम। अखियां ने आजनीता प्याला में दर्द पीता, ओ अखियां ने आजनीता प्याला में दर्द पीता, आजनीता प्याला में दर्द पीता, प्याला में दर्द पीता। विरह वैरागी कीता, विरह वैरागी कीता, विरह वैरागी कीता। सिर ते हिजर गाम में हरदम सुला में जानन कह मरान काम। बेताब बिरह कीता, बेताब बिरह कीता, हरदम सुला में जानन कह मरान काम। जानन कह मरान काम। अपने बल विच पाड़ियूं, सुन के आजून दारूं अपने बल विच पाड़ियूं, आजून दारूं अपने बल विच पाड़ियूं, अपने बल विच पाड़ियूं। बारल पेश लगाऊं, बारल
पेश लगा हूँ बहरल पेश लगा हूँ तेरा इश्क है इमामे हर दम सुना में जालन के मलाना कामे बेताब बिन कीता दिल चैन नारा में हर दम सुना में जालन के मलाना हर दम सुना में जालन के मलाना कामे के मर्दाना कामे के मर्दाना कामे जानमंद फ़क़ीर तव्हां कहिड़े वक़्त खां वठी ॿुॾल फ़क़ीर जे दरगाह ते ॻायो था? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह असांजे वक़्तु वॾो थियो आहे 35 सालनि खां ईअं सभु नंढड़ा ऐं असांजे जोड़ में आहियूं अनवर फ़क़ीर ऐं असां पंधड़ा करींदा ॻोठ असांजो भरिसां आहे उतां ईंदा हुआसीं वॾड़ा फ़क़ीर कमाल फ़क़ीर साईं अब्दुल मजीद वारा शमन फ़क़ीर उस्ताद शमन फ़क़ीर असांजो उस्ताद आहे इहे असां फ़क़ीर गाज़ी फ़क़ीर इहे पुराणा फ़क़ीर हुया हिते ड्यूटियूं कंदा पोइ असांखे तमामु उन्हनि जो विराग वणंदो पोइ इहे दिलि में ख़्वाहिशूं थींदियूं अलाह करे त असां बि ईअं ॻायूं फ़ुकराई ॿोली माशाअल्लाह उन्हनि जे दुआनि सां मुर्शिद लजपाल ॿुॾल साईं जी दुआनि सां पाकिस्तान पूरे में घुमिया आहियूं बाक़ी ॿाहिरि अञा विया कोन हूं मोट असांखे चङी थी मिले हादी जे सदके ॿुॾल साईं जे पंहिंजे ॿोली सां हीअ जेके फ़ुकराई ॿोली ॻायूं पिया ज़मानो असां ॻाईंदा कोन हूं ज़मानो किथे ॻायूं बि कोन न वञूं बि सही बाक़ी जिथे भतन ते वेंदा आहियूं बि असांखे उहे घुराईंदा आहिनि जेके ॿोली ॿुधा आहिनि ॿोली माशाअल्लाह हर औलिया जो ॻाईंदा आहियूं जंहिं बि दरवेश जी आहे इहा असांजी ख़ुशनसीबी आहे असां उहा ॿोली सभिनि जी ॻाईंदा आहियूं पंहिंजे ॿुॾल साईं शहनशाह जी त वधि में वधि असांखे ॿोली यादि आहे उन्हनि जा पोटा आहिनि उन्हनि जो फ़र्ज़ंद आहे उन्हनि जी शाइरी आहे सभिनि जा असां उन्हनि जा चङी तरह ॿुधा आहियूं ऐं उन्हनि जा ॻाईंदा बि आहियूं ऐं तव्हांजे दुआनि सां हिन टाइम सां उन्हनि जे अङण ते ॿुॾल साईं ते वेठा आहियूं इहा असां ते मुर्शिद जी महिरबानी आहे करम आहे हादी पाक शहनशाह जो इन जे सदके असांखे इज़त मिले पई जेके तव्हां हाणे काफ़ी ॿुधाईंदव उहा कंहिंजी काफ़ी हूंदी? ॿुॾल साईं जी काफ़ी हूंदी ॿिए कंहिंजी न हूंदी छो त अङण बि उन जे ते वेठा आहियूं उहा काफ़ी वरी तव्हांखे ॿुधायूं ॿी काफ़ी त ॿुॾल साईं जी जेका असां ॻायूंसीं त पंहिंजे अङण ते ॿुॾल साईं जी ते ई वेठा आहियूं असांखे ॻाइणियूं बि उन जूं काफ़ियूं आहिनि ओ मूंखे मिठी लोली तुझे इश्क दुनिया वो मुझे मिठी लोली ओ तुझे इश्क दुनिया ओ मूंखे मिठी लोली पर मोहब्बत ये जाबो सदा कर कसौली तुझे मूंखे मिठी लोली ओ तेरे दुनिया ओ मूंखे मिठी लोली ओ तुझे ओ असांजे अखर
भला जेको दरगाह ते राग विराग थिए थो हीउ कहिड़े ॾींहं ते थींदो आहे? हर महीने जी का तारीख़ तव्हांखे यादि? इहो साईं चंड जी पहिरीं जुमेरात महफ़िल थींदी आहे, सॼी राति महफ़िल हूंदी आहे, सॼो फ़ुकरा ईंदो आहे हिते। साईं जन जा पंहिंजा फ़ुकरा आहिनि जेके ॻाइण वारा, ॿियनि दरगाहनि जा बि उहे बि ईंदा आहिनि, शिकारपुर खां जेकाबाद कंदकोट लाड़काणो, हितां जो सॼो फ़ुकरा ईंदो आहे हिते असां वटि। असां बि साईं जन जी ड्यूटी में ईंदा आहियूं 4-5 ॾींहं जे लाइ, 6 ॾींहं हफ़्ते जे लाइ ड्यूटी ॾेई वरी साॻी पंहिंजे कमकार में वापसी थींदी आहे। जेको मेलो लॻंदो आहे 12 महीने जो, उहो कहिड़ी तारीख़ ते लॻंदो आहे? 12 महीने जो उर्स मुबारक साईं जन जो लॻंदो आहे 27 मार्च खां 27 मार्च 28 29 ताईं हर साल लॻंदो आहे मेलो। किथां खां माण्हू ईंदा आहिनि? उनमें तक़रीबन पूरे बलोचिस्तान जा फ़ुकरा आहिनि साईं जा, सिंध में आहिनि, हेॾे पंजाब जा आहिनि, सभु ईंदा आहिनि हिते। नाज़रीन, असां हींअर शिकारपुर जे लोडरा भरिसां दरगाह फ़क़ीर ॿुढल जे दरगाह ते मौजूदु हूं, जिथे संदसि गादी जो सिजादा नशीन साईं सनाउल्लाह साईं मौजूदु आहे। अचो त हुन खां साईं ॿुढल साईं जे लाइ ॼाण वठूं। साईं ॿुढल फ़क़ीर साईं जन हिते कॾहिं आया, असुल केरु आहिनि ऐं कॾहिं वफ़ात कया आहिनि? साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। साईं जन जा वालिद साहिबु साईं अब्दुल वासिद साईं जन हिन ॻोठ में आया। काफ़ी अरसो रहण खां पोइ साईं जन जी पैदाइश थी ऐं जेको साल ॿुधायो पियो वञे त उहो 1865 में साईं जन जी पैदाइश थी ऐं 1939 में साईं जन जी विसाल थियो। सो उन खां पोइ इहो सिलसिलो हलंदड़ आहे हिन महिल ताईं। पुराणे दौर में त हिते सूफ़ी फ़नकार तमामु घणो ॻाईंदा, मेला थींदा ऐं सुंग जे अंदाज़ में ॻाईंदा। छा अञा ताईं उहो रवाज़ तरीक़ो दरगाह ते मौजूदु आहे? जी बिल्कुलु। पहिरियां मेलो त इलाही वॾे पैमाने ते थींदो, पर विच में हालात जे ख़राबु हुजण जे करे शयूं थोरी लिमिटेड थी वियूं। बाक़ी सुंग बि अञा ताईं अलहमदिल्ला आहे ऐं विराग जूं जेके महफ़िलियूं जीअं पहिरियां थींदियूं हुयूं असां वटि हर माह पहिरियों जुमो जी राति थींदी आहे, उहा हिन महिल ताईं थिए पई अलहमदिल्ला। हुन में सॼी राति विराग हलंदो आहे ऐं उनखां अलावा जेको सालियाना उर्स आहे उन में जेका ताजपुशी थींदी आहे या जेको बि सिलसिलो आहे उन में अञा ताईं उहो सुंग जी सूरत में उहे सभु शयूं हलनि पियूं इंशाअल्लाह। हलो जी। फ़क़ीर साईं जन जो जेको राग विराग आहे उहो तमामु हिकिड़ो फ़ुकराई ऐं वॾी माना ख़ेज़ राग आहिनि जेके काफ़ियूं फ़नकारनि ॻायूं आहिनि, ख़ासि करे अब्दुल लतीफ़ महर, गुलज़ार अली ख़ान या जलाल चांडियोब साईं खे तमामु घणो ॻायो आहे। उन सिलसिले जो जेको राग आहे
छा उहे जेके हिन महिल जेको माहौल जो राग ॾिसो था उन में केतिरी तव्हांखे चेंजिंग नज़र थी अचे? ॾिसो इहे जेके तव्हां नाला खणी वियो ॼणे गुलज़ार अली ख़ान थी वियो या जीअं अब्दुल लतीफ़ उमर थी वियो, इहे त ॾाढा क्लासिकल रागी हुया, बहितरीनु रागी हुया। हिन वक़्तु मां सम्झां थो इन लेवल जो त को रागी कोन्हे। बाक़ी फ़ुकराई रागी जेके बि आहिनि या जेके बि हिन वक़्तु ॻाइनि पिया उहे बि शाइरी साईं जी अञा ॻाइनि था। सो इहो सिलसिलो हले पियो। बाक़ी हाणे उहो मयार त हिन वक़्तु कोन्हे जेको पहिरियां हुयो। नाज़रीन, तव्हां दरगाह सूफ़ी फ़क़ीर ॿुढल जा जेके फ़नकार आहिनि हितां जा सूफ़ी कोर्स जे अंदाज़ में ॻाइनि था उन जो तव्हां राग ॿुधो ऐं हुननि काफ़ियूं जेके ॻायूं उहे सभु ॿुढल फ़क़ीर जूं ऐं हिननि जो राग तव्हां ॿुधो। उमेदु आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो। कैमरामैन मोहर बम्बरो सां गॾु नियाज़ बम्बरो, KTN न्यूज़, नारो।